जल माए, सुरत करो मेरे साइया, हम हैं भोजल माए। आप ही बह जाएंगे जे न पकड़ी बाएं, आप ही बह जाएंगे जे न पकड़ी। सतगुरु साईं हमें अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः, ओम साईं नमो नमः, सतगुरु साईं नमो नमः, अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः, ओम साईं नमो नमः, सतगुरु साईं नमो नमः, अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः, ओम साईं नमो नमः, सतगुरु साईं नमो नमः, अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः, ओम साईं नमो नमः, सतगुरु साईं नमो नमः, अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः, ओम साईं नमो नमः, सतगुरु साईं नमो नमः, अमृत साईं नमो नमः, जय साईं नमो नमः। इस दुनिया में कोई नहीं जो दिल का दर्द मिटाए, सुख के साथी बहुत मिले पर दुख में काम न आए। दीन दुखी का एक गुरु सदाई होए सहाय, जो भी ध्याए प्रेम से गुरु को उसका सब दुख जाए, हो उसका सब दुख जाए। हो सोई वह भागी जो सतगुरु पाए, सोई वह भागी जो सतगुरु पाए, हो सोई वह भागी जो सतगुरु पाए, सोई वह भागी जो सतगुरु पाए। सतगुरु पाए पूरा गुरु पाए, सतगुरु पाए पूरा गुरु पाए, पूरा गुरु पाए आत्मा में जागे, पूरा गुरु पाए आत्मा में जागे। ओ सोई बटवागी जो सतगुरु पाए, सोई बटवागी जो सतगुरु पाए, ओ सोई बटवागी जो सतगुरु पाए, सोई बटवागी जो सतगुरु पाए। जिसके दिल में द्वेष नहीं है, जिसके दिल में द्वेष नहीं है, ऊंच नीच का भाव नहीं है, ऊंच नीच का भाव नहीं है, कोई दर्शन पाए, कोई दर्शन पाए। सोई बटवागी जो सतगुरु पाए, सोई बटवागी जो सतगुरु
भागी जो सतगुरु पाए, सोई बद भागी जो सतगुरु पाए। सतगुरु जो जन्म त सदाईं आहे। जे असां ॾींहं हिकिड़ो ॾींहुं वधायोसीं बि त कोई असांजो ईअं न आहे त भाई असीं काई तिथ या तारीख़, गुरुअ जे लाइ काई तिथ तारीख़ न आहे। असांखे जेकी सुविधा मिलंदी हिते बि मल्हाईंदा आहियूं, रायपुर में बि या उल्हासनगर में मल्हाईंदा आहियूं। अॻे 31 तारीख़ मल्हाईंदासीं दिसंबर जी, हाणे 29 तारीख़ मल्हाईंदा आहियूं। उन सां कोई उहो न आहे, असांजो कोई उहो न वरिसी आहे, न काई तिथि तारीख़ आहे। उहो गुरुअ जो जनम त जेॾी महिल बि माण्हू मल्हाए, भले रोज़ु मल्हाए। सतगुरु सभिनी ॾिठो आहे, भॻवानु ॾिठो न आहे। सॼी वाखाण कल्ह टुरियूं सतगुरुअ जी ही वाखाण कजे। सतगुरु हिकु हिते इंसानी चोलो धारे करे हिनखे नित्य अवतार करे चइजे। सतगुरु ईअं न थींदो आहे त कंहिं समय में ईंदो आहे, सदा ई ईंदो आहे। हिनखे चइबो आहे नित्य, हिकिड़ो निमित थींदो आहे अवतार। निमित अवतार आहे, राम आयो, कृष्ण आयो, निमित आयो। कंहिंजे निमित आयो? कंस जे निमित आयो, रावण जे निमित आयो, इहो निमित आयो। ऐं हे सतगुरु सदाईं आदि खां वठी, कोई हाणे जा न सम्झो, गुरु नानक हिन जे लाइ त आदि खां चयो आहे। यानी जॾहिं जुग न ठहिया, सुखमनीअ में जेको हिकिड़ो सलोक ईंदो आहे, आदि गुर ई नमः, इहो प्रणाम आहे। आदि यानी जॾहिं जुग न ठहिया, वरी जुग ठहिया त जुगाद गुर ई नमः, वरी जुगनि में सतगुरु। वरी हाणे वर्तमान जेको समय हले थो, सतगुरु ई आहे। ये जेको गुरु ग्रंथ साहिब में सुखमनीअ में ये सलोका आदि गुर ई नमः, जुग न ठहिया उनखे नमस्कार, जुग ठहिया उनखे नमस्कार। हाणे वर्तमान में सतगुर ई नमः, हाणे भी सतगुरुअ खे ही नमस्कार। मां जिथे भी आहियां, जिथे भी नमस्कार कयां, उनखे ही नमस्कार। वरी अति भविष्य आदि गुर ए नमः, जुगाद गुर ए नमः, सतगुर ए नमः, श्री गुरुदेव ए नमः। यो ही सच्चा आद सच, जुगाद सच। आद में भी इहो ही सच, जुगन में भी इहो ही सच, हाणे भी इहो ही सच, अते भी इहो ही सच। आद सच, जुगाद सच, है भी सच, नानक होसी भी सच। सतगुरु जी वाखाण ये मां गुरु अर्जन देव 5वें पातशाही सतगुरु जे लाइ ये वचन जेके चए तो गुरु छा आहे। सतगुरु छा आहे? पंहिंजे रामदास गुरुअ जे नाले चवे तो उहो छा आहे। पर जंहिंजो भी जेको गुरु आहे, जंहिंमें भी जंहिंजी श्रद्धा आहे, उहो सतगुरु उनखे माण्हू जेको तर्क थो करे, तर्क न, पंहिंजी स्वाह खे ॾिस। मां बार बार ॿिनि ॾींहंनि खां चवां थो, पंहिंजी स्वाह खे ॾिस। ॾाढी शिकायत आहे माण्हुनि खे,
चवनि था असां लाइ हिते अचूं था त असांखे कोई मां बार बार चवां तोखे हिते अगरि वणई थो सत्संग में रस मिले थो त तुंहिंजे ई गुरूअ जी प्रेरणा थी न त रस न मिले छो जो तूं सतगुरु जेको बि कयो आहे त तूं पोइ समर्पण आहे तूं जाॾे बि वेंदे उहो ई आहे सतगुरु त वक़्त जो सभिनि जो आहे त हिकु ई न चाहे कबीर जो हुजे चाहे कृष्ण जो हुजे चाहे राम जो हुजे चाहे रविदास जो हुजे चाहे मीरा जो हुजे चाहे जेके बि थी गुज़रे सतगुरु भले शरीरनि सां अलॻि अलॻि सभिनि जा मार्ग बि भले अलॻि अलॻि आहिनि पर आख़िरी जेकी मंज़िल आहे कोई भी ख़राब न सभु सुठा आख़िरी मंज़िल सभु सतगुरु उते ई वठी वेंदा आहिनि पर जिथे तुंहिंजी स्वाह हुजे बसि मां इहो चवां जिथे तुंहिंजी स्वाह हुजे जिथे बि तोखे वणई जहिड़े बि हंधि वणई तोखे बसि ईअं लॻई भाई मां हाणे हिते ॿुधां थी त मुंहिंजे अंदर में रूपांतरण अचे थो मूंखे आनंद अचे थो सम्झा तुंहिंजे गुरूअ जी ई तोखे प्रेरणा थी न वणई बिल्कुलु न अचु वणई थो त इहो ई सम्झजांइ इहे हिते आया आहिनि कृष्ण कहिड़ा की असांजा बाबा जन जा हुया हली विया आहिनि ॿियनि हंधि हली विया आहिनि मूंखे मिलंदा आहिनि प्रणाम कंदा आहिनि मूंखे ॿुधाईंदा आहिनि असांखे हुते मज़ो ईंदो आहे मां बिल्कुलु तोखे जिथे अचई हली विया आहिनि किन ॿियनि हंधनि ते उते उन्हनि खे रस मिलंदो आहे मां लॻो रहिजांइ जिथे रस मिलई उहा तुंहिंजी स्वाह आहे स्वाह धर्म तुंहिंजो उहो ई आहे इन ई धर्म में जेको कृष्ण चयो आहे पंहिंजे धर्म में मर जाए जेको तोखे न विझे उते न अथी तुंहिंजे अंदर जी ॻाल्हि पराए धर्म खां पंहिंजे धर्म में मरणु भलो पोइ हुते माण्हू सम्झंदा आहिनि त भाई हे असांजो मंदरु न हिते मस्जिद आहे ऐं हिते मंदरु आहे हिते हे टिकाणो आहे इहो इन में न चाहे पागल हाथी दौड़ाए पए त हिते साम्हूं कोई मस्जिद पहुची वञे या कोई चर्च पइजी वञे उते न पागल हाथी दौड़ाए पई पर वञजांइ पंहिंजे ई उते ग़लति ॻाल्हि आहे मस्जिद में केरु आहे मंदर में केरु आहे मंदिर में तू ही मस्जिद में तू ही हर जगह बसाऊं ये गीत बाकी छो चवंदा आहिनि राम एक है रहीम एक है कृष्ण एक है करीम एक है लेकिन हमने मजहब की दीवारें डाल के इनको कर दिया जुदा जुदा यह ही को आए जेको माण्हू जुदा तो समझे तुंहिंजो स्वाद धर्म जिते आहे उहो तुंहिंजो धर्म आहे भले काथों जो बि तुंहिंजो वतल हुजे हुनजी चिंता न कर तूं सम्झजांइ मुंहिंजे गुरूअ जी प्रेरणा किथे बि जहिड़ी बि हंधि ते तोखे वणी मां बार बार चवां मतिलबु ईअं न सोचिजो त मां तोखे चवां त हिते ई मूंखे वणो मुंहिंजा बि असांजा बि गुरुदेव भॻवान वारा वेंदा आहिनि किथे बिल्कुलु ख़ुशीअ सां मूंखे गॾजंदा आहिनि मूंखे ॿुधाईंदा बि जिथे वेंदा आहिनि उहो तुंहिंजो सत्संग बि ॿुधाईंदा आहिनि ऐं सुठो लॻो रहो तोखे रस्तो मिलई उते वञ जिथे रस न मिलई त उते तुंहिंजो चाढ़ो न थींदे असली ॻाल्हि आहे रस हिकु इहो रस आहे रसूं वैसा राम रस पियो रे राम रस पियो ज रस बिसरी गयो रस और जंहिंजे पीअण सां ॿी रस विसरी वञनि इहो थी तुंहिंजो रस इहो थी तुंहिंजो स्वाद धर्म त इहो तर्क न कजो बार बार मूंखे माण्हू ईअं चवंदा आहिनि बाबा असांखे वणे थो पर ईअं त न आहे न वणे थो तोखे पंहिंजो अंदर जो उधार करिणो आहे उन में पकी थी रहो जेको बि तुंहिंजो गुरू आहे हुन में पकी थी रहो हिते बि उहो ई आहे हिकु ई आहे सभ में उहो हिकु ई आहे हुन में बन आहे पंहिंजे हुन हिक में निष्ठा रखे करे चओ उन जी प्रेरणा सां मां हिते आई आहियां हिकु ई आहे
जेके बि गुरू आहिनि, चाहे कृष्ण जो हुजे, राम जो, शरीर बिल्कुलु भले अलॻि अलॻि हुजनि, पर सतगुरु हिकु ई आहे। उनजो नालो आहे एक ओंकार। उहो ई सत्य आहे, उहो ई कर्ता आहे, उहो ई पुरख आहे, उहो ई निर्भय आहे, उहो ई निर्वैर आहे, उहो ई अकाल आहे, उनजो कोई समय कान्हे। उहो ई अजूनी आहे, उहो ई पंहिंजो पाण खां पाण प्रकाशित आहे। इहो ई गुरूअ जे प्रसाद सां लखे सघे थी। से भव गुरु प्रसाद, उनखे अंदर में ध्यान जप। इहो ई आद सच, इहो ई जुगन में सच, इहो बि हाणे सच, इहो बि अॻे सच। ऐं उन ई सतगुरू जंहिंजो कीअं सतगुरू आहे। हाणे उहो सतगुरू केतिरी वॾी उपमा। हाणे हीअ गीत तव्हां ॿुधंदव, चवंदव सतगुरू ई सभु कुझु आहे। गुरू अर्जन देव पंहिंजे गुरूअ लाइ चए थो छा, गुरु जैसा नहीं को देव, गुरु जैसा नहीं को देव, जिस मस्तक भाग सुलागा से, जिस मस्तक भाग सुलागा से, गुरु जैसा नहीं को देव, जिस मस्तक भाग सुलागा से। सतगुरु मेरा बेमोहताज, सतगुरु मेरा सच्चा साज, सतगुरु मेरा सब सुख दाता, सतगुरु मेरा पुरख विदाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, सतगुरु मेरा पुरख विधाता, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुरु मेरा सर्व प्रतिपाले, सतगुरु मेरा मार जीवाले, सतगुरु मेरे की वजयाई, प्रकट भई है सबनी ठाई, प्रकट भई है सबनी ठाई, प्रकट भई है सबनी ठाई, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। सतगुरु मेरा तान तान, सतगुरु मेरा घर दीवान, सतगुरु के हम सतबल जाया, प्रगट मरगी जिने कर दिखलाया, प्रगट मरगी जिने कर दिखलाया, प्रगट मरगी जिने कर दिखलाया,
जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिन गुर सेविया तिन भान व्यापै, जिन गुर सेविया तिन दुख न सतापै, नानक सो दे सुमरत वेद, पार ब्रह्म गुरु नाई भेद, पार ब्रह्म गुरु नाही भेद, पार ब्रह्म गुरु नाही भेद, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव, गुरु जैसा नहीं कोई, गुरु जैसा नहीं कोई, जिस मस्तक भाग सुलागा सेव, जिस मस्तक भाग सुलागा सेव। आजो को सत्संग इंसानी चोले जे मथां 84 लख योनियूं सभिनी ॿुधियूं ॿुधियूं त छा हाणे त ॾिठियूं बि हूंदव 84 लख ॾिठियूं बि हूंदव। ध्यानु करे ॾिसिजो जिन जंहिंखे ख़बर न पवंदी हुजे त इहो जेको घर में वेठी अथव इहा सदा सदोरी 22 इंच 36 इंच 40 इंच 50 इंच 60 इंच या टीवी, हिन में डिस्कवरी ऐं जोग्राफी, हिन में पूरी प्रकृति ॾेखारींदा आहिनि। प्रकृति सॼी धुंध सां मादो बि नर बि ॿई मिलाए करे इहा प्रकृति 84 लख योनियूं। हाणे इन्हनि में हिकु ई आहे 83,99,999 83,99,999 हिकु ई बचे थो, उहो आहे इंसान, स्त्री हुजे चाहे पुरुष। हिकु इंसान ही जंहिंमें परमात्मा जी वध में झलक सभिनी में आहे। महापुरुषनि चयो हाथी किले में हिकिड़ो, इहो बणियो ई न आहे, मथां घणा ॾिसी गाफ़िल थिए तूं जीअं जो तीअं आहीं। उहो त ही त थिया चुरपुर वारा, पर संतनि महापुरुषनि ईअं बि चयो आहे जेके चुरपुर आहिनि जड़ सभिनी खां सुम्हियल में सुम्हियल परमात्मा पत्थर में चट्टान में हिन में बि उहो ई आहे। तंहिंखां पोइ थोरो वरी जागृत पसुन में, इन खां पोइ वरी वणनि में, इनखे चवंदा आहिनि उतभुज। चइनि खाणियुनि में 4 जुड़ियूं, 4 खाणियूं, अंडज जेरस सितज उतभुज। अंडे जी जूण, जेरे जी जूण, पसीने जी जूण, उतभुज। उतभुज ज़मीन खे फाड़े। ये वण टिण बि इहा बि इन में बि, पर जेको वधे थो इहो त साक्षात आहे। जेको वधे थो, वण आहे, ॿूटो आहे, गमले में ॿूटो आहे, इहो वधे थो। इहो बि उनजो बि उहो साह आहे, ॿूटे में बि साह आहे। ॿूटे में बिल्कुलु
वैज्ञानिकनि ॾिठो आहे बगीचे में कोई लकड़हार अची वञे ऐं बगीचे में कोई प्रेम करण वारो माली अची वञे फ़र्क़ु पइजी वेंदो आहे ॿूटे जे मथां। लकड़हार ईंदो आहे कटण वारो ॿूटो कपिजी वेंदो आहे ऐं जेॾीमहिल उते माली या कोई इहो प्यारु करण वारो गुलनि खे जेको गुलनि जी सुंदरता खे ॾिसी करे ठरे और उन्हनि खे हथु लॻाए करे ख़ुशि थिए उनखे बि ॿूटे खे बि प्रेम मिलंदो। करे बि ॾिठो अमेरिका में हिकिड़े पासे ॾे हिकिड़ो बेडंगो म्यूज़िक वॼाए ऐं हिकिड़े पासे शास्त्रीय म्यूज़िक वॼाए त जेको शास्त्रीय म्यूज़िक वारो उहो ॿूटो फर्स्ट क्लास पनपे पियो ऐं जेको एंड बैंड म्यूज़िक वॼे पई उनजे पासे में जेके कमला पिया सड़नि पिया। हा त सोच थो इन्हनि में बि प्रेम आहे। तूं कंहिं बि वण खे वञी हथु लॻा पर ये अंदर की बात है ये तव्हां न सम्झंदव जॾहिं करे ॾिसंदव तॾहिं ई ख़बर पवंदव जिते बि तूं रोज़ु वञी करे कंहिं वण खे हथु लॻाए करे प्यार सां ॻाल्हाईंदी त कान पर उनखे बि स्पर्श मुंहिंजे वण में पखी जंहिंमें वेहंदा आहिनि उन वण खे बि स्पर्श थींदो उहो बि उन में बि आहे। वरी इन खां पोइ आहिनि पशु पखी पहिरियों पथर वरी तंहिंखां पोइ वण तंहिंखां पोइ पशु पक्षी तंहिंखां पोइ सभिनी खां पोइ आहे इंसान जेको सभ खां वधि में वधि सेंसिटिव जेको वधि में वधि परमात्मा इंसान में उन खां पोइ अञा संतनि महापुरुषनि में त प्रत्यक्ष जेके संत महापुरुष जिन परमात्मा जो साक्षात्कार बुद्ध जंहिंजो बोध खुलियो आहे उन्हनि में त अॻोपो प्रत्यक्ष त हिकिड़ो इंसान ऐं सभु पक्षी पशु जानवर ऐं कंहिंजो प्रश्न आहे इन 83,99,999 में ऐं हिकु इंसान में कोई भी अहिड़ो पक्षी पशु कोई भी अहिड़ो कान्हे जेको पाण खे ॾेखारींदो हुजे मां ख़ुशि आहियां कोई न ॾेखारींदो। हिकिड़ो इंसान ई आहे जेको पाण खे नाहे बि त ॾेखारण जी कोशिश थो करे। कोई न अथव ईअं कोई कांव या कोई कुतो कोई भी पाण खे उहो न चवंदो त मां ॿिए जी अखियुनि में ॾेखारे माण्हुनि खे प्रभावित कयां पंहिंजे जिन्सनि खे प्रभावित कयां कोई भी अहिड़ो कान्हे। मथां ईअं सोचो त हुननि खे इहा ख़बर पवंदी त अकड़ करे हले कंहिंजे साम्हूं त भई मां ख़ुशि आहियां कोई अकड़ करे न हलंदो। हुननि खे ईअं अखियूं कान भई हिनखे बि अखियूं आहिनि हुननि खे इहा ई ख़बर इंसान ई आहे जेको इहे सॼो ॾेखारे थो सॼो छा आहे सॼो नाटक लॻो पियो हे तव्हां सजो धजो था कंहिंजे लाइ था सजो पिया ॿियनि जे लाइ ॿियनि खे ॾेखारण लाइ हे लिपस्टिकियूं हे पाउडर हे छा आहे पंहिंजे घर में पढ़ंदा आहिनि बयानी बिल्कुलु असली ऐं ॿाहिरि निकिरंदे ईअं निकिरंदे ई कान अरे कंहिंजे लाइ मुड़ुसु तुंहिंजो घर वेठो आहे सभु तुंहिंजे घर वेठा आहिनि कंहिंजे लाइ ईअं वणंदुसि कान कंहिं लॻायां हे कथा तव्हां ॿुधी हुजे न चूना न कथा सिर्फ़ु पान का पत्ता रायपुर में कथा जेके आया इहे जनम उत्सव थियो उते इहो चयो सभिनी खे लिपस्टिक वग़ैरह इहे पाउडर शाउडर मां तूं पंहिंजो मां चवां उहो लॻाए जेको कुरूप हुजे सुंदरता उहो ॾेखारण जी कोशिशि कंदो आहे जेको कुरूप हूंदो आहे जेकी माई कारी हूंदी ॾाढो सोन पाईंदा आहिनि ॾिसे कोई कान घटि में घटि मुंडियूं मुंडियूं त ॾिसनि चूड़ी वूड़ी त ॾिसनि ऐं वरी साड़ी वारी अहिड़ी पाईंदे चिमक वारी कोई त ॾिसे असां कोई ॾिसे सॼो दिखावटी कमु सॼो कोई न ॾेखारींदो आहे कोई जानवर कोई पक्षी कोई बि कंहिंखे न ॾेखारींदो आहे हिकु इंसान ई आहे दोस्त हुनजी ड्रेस अहिड़ो ठही हिकिड़े
पियो पुठे हू ॾिसी करे हुनखे लॻियो मार बणा मां पंहिंजी ड्रेस ॾींदोमांसि ठही ॾेई पियो आहे मां त हिन सम्झ फकीर थो लॻा हाणे छा कयां हाणे हिनखे ॾिनो आहे ठीकु आहे हल जेॾीमहिल हलिया ॿई ॼणा कार ते जेॾीमहिल लथा बसि नवां माण्हू हुया स्वागत थियणो जेॾीमहिल हे जो लथो जमाल लथो त बैंडनि बाजनि सां मालाऊं खणी पातो जमाल खे ही मुंहिंजो थियणु खपे हिनजो थो थिए सड़ी वियो हिकदमि पंहिंजे उन्हनि व्यवस्थापन खे चई अरे हे मुंहिंजो दोस्त आहे जमाल हीअं छा तूं न आहीं न मां आहियां हे हिन खे खणी माला पाता हे जेके कपिड़ा ॾिसो था इहे मुंहिंजा आहिनि मालाऊं लाराए हुनखे पातऊं दोस्त खे ॾाढो ख़राबु अंदरि जेॾीमहिल विया कमरे में चयसि तूं यार लॾे कपिड़ा बाक़ी काई ॻाल्हि कान हुई हेॾी बेइज़ती करे छॾी कपिड़ा मुंहिंजा ईअं सोचे मां खने पियो चए पियो यार मूंखां निकिरी वियो मूंखे ईअं न ॻाल्हाइणु खपंदो अरे न ॻाल्हाइणु खपंदो मां बेइज़ती करे छॾी कपिड़ा छा ॾिने माण्हू जे साम्हूं चए थी मुंहिंजा कपिड़ा यार मां वञा थो वापसि चएसि पियो चई यार ग़लती मूंखां थी आहे यार ईअं वञ न मूंसां इहो हुजे हाणे मां इहा ग़लती न कंदुमि हाणे अंदरि में ईअं सोचे थो छॾियां ईअं न चवंदो त इहे कपिड़ा मुंहिंजा आहिनि हाणे यार न ईअं न चओ पहिरियां मूंखे पाण इहा ग़लती महसूसु बि कयईं पर आदत माण्हू काॾे वेंदी जंहिंजो आचरण ई अंदरूं ग़लति आहे त उनखां ग़लति ई निकिरंदो इहो ई चवंदो आहियां सुभाउ जो दुख सवाइ सत्संग जे न वेंदी सुभाउ आहे माण्हू जो जलन साड़ो क्रोध कूड़ अश्लीलता ॻाल्हाइण जी इहो सुभाउ आहे इहो अंदरि जो आचरण आहे इहो ईअं ख़तमु न थींदी चाहे तूं कंहिंखे बि ईअं ॾेखार कुझु बि प्रैक्टिस कर केॾो बि तूं पाखंड कंदे न थींदी ठीकु हुन चयईं हर हिकु भेरो अञा मौक़ो ॾे हाणे मां ईअं न चवंदुसि इहे कपिड़ा मुंहिंजा आहिनि चई चङो हलो हाणे तूं चईं त मां हाणे ठीकु आहे वरी हे चढ़िया कार में वरी ॿिए हंधि भव्य उद्घाटन बैंड वारा ऐं श्याम बैंड जबलपुर जी आयल हुई जेॾीमहिल हे लथा ऐं बैंड नवां माण्हू आया अचे जमाल खे हर भाकुर पाए करे वठी पाए हीअ ॾिसी करे सभु हुनखे वठी मालाऊं पिया पाइनि अरे मुंहिंजो दोस्त आहे जमाल यादि त चीज़ कपिड़ा न कपिड़ा इहे कपिड़ा इन जा आहिनि मुंहिंजा न आहिनि इन जा आहिनि वरी दोस्त चई यार कपिड़ा छो चए पियो मां सम्झी नथो सघां मां कीअं मूंखां ग़लती छो थी वञे माण्हू अगरि मूंखे ॾिसनि था भला था पाइनि त तूं ईअं मुंहिंजी बेइज़ती छो थो थिए इहे कपिड़नि जो नालो छो थी चई यार चङो लाहियां त मां वञां ऐं मरियुसि मां चयसि पोइ मां त यार अलाए छो तूं ईअं थी वञे मां चाहियां ई न तूं मां चवंदुसि कान मुंहिंजा कपिड़ा आहिनि पर वरी तूं ईअं छो थियो त हीअ कपिड़ा इन जा आहिनि माण्हू छा सम्झंदा इन जा आहिनि त इन जा आहिनि तूं छो थो चईं चाहिए आहे ॿियो बि कर चई यार हाणे मां वञा थो लाहियां थो कपिड़ा चई यार हाणे मां कन थो पकड़ियां हाणे मां कपिड़नि जी ॻाल्हि कढंदुसि हाणे तूं सभु हल मूंसां हाणे मां पाण खे बि ॾिसां हल वरी जेॾीमहिल विया टे उद्घाटन ते उहो बि भव्य उद्घाटन जेॾीमहिल विया 4 भेरा इहा ॻाल्हि थी 3 भेरे में बि जेॾीमहिल हिन जो स्वागत थिए पियो वरी इनखे हे मुंहिंजो दोस्त आहे जमाल पर कपिड़ा हाणे कंहिंजा बि हुजनि कंहिंजा बि हुजनि अरे यार मूंखे सम्झ में नथो अचे अॻोणे चूं मुंहिंजा आहिनि वरी चूं तुंहिंजा मूंखे कपिड़ा छो था निकिरनि ईअं छो थी कंहिंजा बि हुजनि माण्हू छा सम्झंदा ज़रूरु तुंहिंजा हूंदा चए पोइ हाणे त यार मां वञा छॾी तूं मुंहिंजी दोस्ती हाणे दोस्त मूंखे न खपे मां वञा
हिनखे त ॾाढो बुरो लॻो। चए पियो था मां कयां छा थो, इहो थी सुभाउ। मां हेॾऊं कथा मज़ाक जी कयां थो, असली ॻाल्हि सुभाउ जी थी। सुभाउ जो दुख कारीहर नाग थी। काल जो दुख, कर्म जो दुख, सुभाउ जो दुख, टे दुख थींदा आहिनि। काल ऐं कर्म जो दुख ईंदो आहे, लही वेंदो आहे। काल चइबो आहे समय खे। असां हिंदू धर्म में हिकु हिंदू धर्म ई अहिड़ो आहे जो कंहिंमें बि न चवंदा आहिनि काल समय खे, काल मौत खे। ॿियनि कंहिं बि भाषा में कान्हे। भाई समय पहिरियों कीअं हुयो, हाणे कीअं, इहो काल जो दुख। के माण्हू पहिरियों शाहूकार हुया, हाणे ग़रीब थी विया। पहिरियों जेके कारियुनि ॿारनि ते हलंदा, अॼु उन्हनि खे साइकिल बि कान्हे। जंहिंखे पहिरियों साइकिल बि कान्हे, अॼु उन्हनि खे कारियूं। इहो काल जो दुख आहे। असां पाकिस्तान मां आयासीं, तेॾी महिल असांखे कुझु बि कान हो। हिते ई असांजा हीअं सरकारी क्वार्टर ठहियल आहे। 15-15, 20-20 घर हिकिड़े क्वार्टरनि ते। काकूस दर ई न, चाहे ज़ाइफ़ा हुजे चाहे मर्द हुजे, काकूसनि में दर ई कान हुयो। कीअं माण्हू असरनि जो राति जो वञी फ्रेश थींदा, सॼे ॾींहं में काकूस ॾे न वञनि। कहिड़ो हाल थियो हूंदो, उहो समय बि हुयो। ऐं हाणे बि हर माण्हूअ जे लाइ हिकु बाथरूम आहे। हाणे बि समय आहे। हिकु तुक चवां, हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी, हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी, जहिड़ो जहिड़ो समो तेरी बात हूंदी, मुलाकात हूंदी। हिकु जहिड़ो ॾींहुं न राति हूंदी। इहो आहे काल जो दुख। कॾहिं बीमार रहे, हाणे स्वस्थ आहे। ॾींहं विया, अॼु खां 3 साल पहिरियों मां हिन ई स्थान ते, 3 साल पहिरियों जंहिं मां सत्संग कयां पियो, हिन शरीर जी हालति गंभीर हुई। इहो सत्संग कीअं थियो हुयो, तव्हां ई वेठा हुआ त थी वियो। बाक़ी शरीर में ॼण बिल्कुलु ई मज़ो कान। हाणे वरी उहे 3 सालनि में वरी हाणे केॾी महिल कीअं, केॾी महिल इहो काल आहे। काल जो दुख ईंदो आहे, वेंदो आहे। कर्म जो बि जेको तव्हां कल्ह ॿुधो, ग़लति कंदे नरक ओॾी महिल ई थी, सुठो कंदे स्वर्ग ओॾी महिल ई थी, सुभाणे जो न थी। मथां कॾहिं इहे चिन्ह ॿुधो त भई मथे स्वर्ग आहे, मथे नरक आहे। कोई मथे स्वर्ग कान्हे, कोई मथे नरक कान्हे। नरक बि हिते थी, स्वर्ग बि हिते थी। तूं सही आहे, ख़ुशि आहे, आनंदित आहे, स्वर्ग में आहे। तुंहिंजे घर में ख़ुशहाली आहे, सभु कुझु आहे। घर में प्यार आहे, प्रेम आहे, स्वर्ग में आहे। इहो ई स्वर्ग थी, इहो ई कल्प वृष्टि, इहो ई मंदिर थी तुंहिंजो घर। ऐं जंहिं घर में कटपिट, झगड़ा, क्रोध, वह मनस्ता, नरक आहे। मसाण आहे उहो घर। सॼो ॾींहुं झगड़ा, सॼो ॾींहुं किलह। अहिड़ा सुञा माण्हू सुबुह जो उथनि, खीर कान्हे, खंडु कान्हे, चांहि कान्हे, लक्षण पूजाऊं करे थो पियो। बसि लक्षण थी कान, पूजा सां न ईंदी आहे लक्षण सां ईंदी आहे। इहो बार बार सभिनी खे चवणु, लक्षण सही थी पैसा बि ईंदे। प्रारब्ध चइबो आहे, प्रारब्ध में ईंदो आहे धन, शरीर, परिवार। हिन टिनी शयुनि खे मिलाए करे चइबो आहे प्रारब्ध। प्रारब्ध ठहंदी आहे मन, वाणी, कर्म सां, पूजा सां न, राम राम चवण सां न। माण्हू भॻवान जो नालो जपंदा आहिनि, राम 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 राम, भॻवान हाणे ख़्यालु कर, सुभाणे मूंखे पैसा खपनि, राम 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 राम। इहो छा आहे? भॻवान जो मथो थो ख़राबु करे। कुझु न थींदी, कुझु बि न थींदी राम नाम जपण सां। माण्हुनि ईअं ॿुधो आहे, सभु दुखों खां औखद नाम। वरी कंहिंखे दुख थींदो आहे त राम राम, जॾहिं मथे में सूर ऐं बुखार, हूअं राम ई न, हाणे दुख खां, भय खां। माण्हू भॻवान जो बि भउ ॿारनि खे ॾींदा आहिनि। भॻवान जो नालो हिकिड़ो त गजब जो मां कौतक ॾिठो, जेको भॻवान जो नालो ॿार खे थी चए। ॿार थोरो
अधु किलो चॉकलेट खाईसि, पार्ले जा मिलोडी। मां ये गुस्सो लॻो, एॾो अधु किलो खाई दंद पिलाए थिए न पिड़े। हाणे ॿार मां चवंदा आहिनि जेॾीमहिल बि ॿारु खाए थो त उहो ॾाढी महिनत थो करे, उहो मिठो खाए थो न कुझु न थींदुसि। हाणे दंद त दूध के दांत त सभिनि जा निकिरंदा आहिनि, ॿारनि जा ॾिस न खंडा हूंदा आहिनि, पर ये दूध के दांत तो सबके निकलते हैं। हाणे उहो खाए थो त हुनजो मन थो करे, पर माए न मने न एॾो थो खाए। भउ ॾिने भॻवान, देखो देखो भगवान बहुत नाराज, भगवान बहुत नाराज हो रहा है, तुम्हारे ऊपर बहुत नाराज है। ॿार खे एॾो भउ ॾिने कि बेटा भगवान नाराज है, न खाईंदुसि भला, भगवान जो भउ थी ॾे। ॿार खे नंढो टे अचे, अंदरि कमरे में सुम्हारे करे माई हली वई कम सां। ऐं ध्यान सां ॿुधिजो, भगवान खे भउ ॾिनईसि ॿार खे मथां। ॿार खे लोभ ऐं भय खां भगवान कॾहिं बि यादि न ॾियारींदा। पंहिंजी तुर ॻाल्हि जे करे भगवान जो भउ। हाणे ॿार खे भउ ॾेई करे सुम्हारे, उहो सुम्ही पियो। थोरी देरि में माई रंधिणे में वञी बीठी, ऐं बरसाति थी पई, एॾी बिजली खड़की, एॾी ठड़ा ठड़ ठड़ा अहिड़ा ठकावा निकिता। माई खे पंहिंजो ॿार यादि अची वञा त अंदरि ॾिसां त बबू मुंहिंजो। उहो बबू वञी दरी खां बीठो, वञी पासे खां बीहे थी छा थो करे, दरी खां चएसि पियो, भगवान थोड़ी तू ज़्यादा खाए थी, इतना गुस्सा क्यों करते हो? वो समझे मुझे करे बमदाव छंदन जाना, इतना गुस्सा धरती को मार डालोगे क्या? उनकी गाल का थी वो माई चईसि भगवान नाराज हो जाए। वो दरिए में पी करे भगवान खे छा थो करे, थोड़ा ई त वधीक खाधा, कोई एॾा थोरी खाधा। हाणे उनखे तुंहिंजो भउ ॾियारे छॾे। भउ खां अगरि भगवान खे यादि की या लोभ खां भगवान खे यादि की, इहो यादि आहे। भगवान जी यादि थींदी आहे प्रेम खां। उहा यादि बि अहिड़ी यादि त तोखे ख़बर या उनखे। मां त चवां तोखे बि इहा ख़बर छा पवे, पर तूं हाणे करण वारो आहे। अंदर में अहिड़ी यादि थींदी आहे, वात मां नालो बि न निकिरे। इहा हूंदी आहे जो तेरे घट प्रेम है, कह कहना सुना। जो तेरे घट प्रेम है, कह कहना सुना। अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, अंतर्गत का भाव। जो तेरे घट प्रेम में माण्हू बार बार ॿी खे संबोधित करे भगवान जो नालो, कंहिंखे वणे थो कंहिंखे नथो वणे, तूं करी छा थो? ईअं भगवान हर घड़ीअ नालो लॻे ॿिए खे बि, कंहिंखे वणे थो कंहिंखे नथो वणे। अरे तोखे भक्ति आहे, तूं अंदरि कर या जिज्ञासा अंदरि अंदरि हुजे। ये जेको पाण खे बि ॾेखारे थो हिन में कॾहिं कुझु न रहंदो। हे आहे अंदरि जी ॻाल्हि, अंदरि में लिकल। कल्ह कथा ॿुधो पिणस कीअं, ऐं बि तव्हां धन बि पंहिंजो धन रखंदा आहियो त किथे रखंदा आहियो? ॿाहिरि रखंदा आहियो, लिकाए लिकाए। हे बि अंदरि जी ॻाल्हि आहे। अंदरि हीरा पायो काट गठियायो, वाको बार बार क्यों खोले? जे हीरो हूंदो आहे किथे रखंदा आहिनि? हिकिड़ो शहर हुयो, उनजो हिकिड़ो प्रोसीजर हुयो, हिकिड़ो नियम हुयो। पूरो शहर ईअं खोल बाज़ार बि थोरो पासनि खां घर विया सभु उते ई वसंदा। त उतां जो मुखियुनि चई रखियो कंहिंखे बि काई शइ मिले
त हीअं बाज़ार में वञी करे हीअं चए हीअ कंहिंजी आहे छा, कंहिंजी आहे छा, कंहिंजी आहे छा। टे भेरा चए, कोई चवे मुंहिंजी आहे त हुनखे ॾेई छॾ, न त पोइ कोई न चई त पोइ तूं वञी रख। ऐं हिकिड़े भाईअ खे हीरो मिलियो, भाई वियो ऐं चई वञी बाज़ार में, ख़बर अथव केॾी महिल वियो, उहो वरी भाई होशियारु वियो, वञी राति जो अधु राति जो बाज़ार में वञी करे ईअं थो चए हेठो आहे छा, हेठो आहे छा, हेठो आहे कोई कान। वियो घरवारी खे हाणे तूं रख इहो लिकाए रख, इहो असांजो आहे। ऐं हीरो घरवारी वञी अहिड़ो हईंसि सिधो तिजोरीअ में। हाणे इहो हीरो पातो, कबीर भी चए तो हीरा पायो गांठ गठियायो, वाको बार बार क्यों खोले, मैं कि खोल न, हीरो पातो अंदर ये बार बार बात न पाया, जो तेरे घट प्रेम है कह कह ना सुना, अंतर्यामी तुझे अंदर में वेठवा जान है अंतर्गत का भाव। अॼोको जेको सत्संग आहे टे ज्ञान थींदा आहिनि। हिकु ज्ञान जेको हाणे कृष्ण लीला थींदी, इनखे चइबो आहे रोचक। इहो मन खे ॾाढो वणंदो। बाक़ी इन मां कोई सुभाउ या कोई ज्ञान अहिड़ो न ईंदो। छो हिन मज़ाक कंदासीं हाणे अहिड़ो त मां किथे न सची त न कंदुसि जेको हुन नामे कई, इहे त मां ईअं अभिनय कंदासीं छो जो तव्हां हिन में ख़ुशि थींदा, इहे ॿार ख़ुशि थींदा, उहा ई किशन लीला थींदी। इहो थींदो आहे रोचक। हिकिड़ो सत्संग थींदो आहे जेको हाणे तव्हां ॿुधो, जंहिंमें असां में रूपांतरण अचे, उनखे चवंदा आहिनि यथार्थ। हे जेको सत्संग हुयो, भक्ति कहिड़ी हुअणु खपे, जिज्ञासा वारी, अथा तो भक्ति जिज्ञासा। उहा जिज्ञासा तुंहिंजे अंदर में हुजे या ॿाहिरि तुंहिंजे अंदर में, अथा तो भक्ति जिज्ञासा। ऐं हे वरी टियों आहे भयानक। वरी मां हिते भव ॾियां तव्हांखे, ग़लति कंदव त नरक मिलंदी, हे मिलंदी, हे मिलंदी, पाप कंदे नरकनि में पवंदे, चीरींदे उते अखियूं कढंदे, कड़ाहनि में विझंदे। इहे वरी जेके गरुड़ जी कथा तव्हांखे ब्राह्मण पंडित ॿुधाईंदा आहिनि, भयानक भयानक वारी। माण्हू गरुड़ जो पाठ इन करे रखराईंदा आहिनि, इन में भयानक आहे। इन में इहे जेके रखराईंदा थींदो कुझु बि कान्हे। मां चवां अगरि माण्हू पाण सही आहे, कोई पाप कान्हे, कोई अमंगल नाहे, कोई अशुभ नाहे, कंहिंजी बि मुहूर्त कढण जी ज़रूरत नाहे। तूं सही आहे, तूं कुझु बि कर। ऐं तूं बिल्कुलु चाहे श्राद्धनि में कर। असांजा त प्रेम तव्हां खे भउ थींदो। मां भीड़ जेको कंदी आहे उहो सभु कंदा आहिनि। भीड़ न कंदी आहे कुझु बि शुभ कार्य, शामे श्राद्ध में असांजा प्रेमी त कंदा आहिनि। हिते ई वेठा अथव, बिल्कुलु श्राद्ध हुजनि चाहे कुझु बि हुजे, उद्घाटन करिणो आहे दुकान वुकान जो, मां त चवंदो आहियां कर। हिकिड़ो ॼणो चएसि थो असांजे प्रेमीअ खे, कार्ड पियो विराए, चिमक ख़राबु थी, श्राद्धनि में कई पियो। त हुन बि असांजे प्रेमीअ चईंसि, वेठो थो इहो संतोष कुमार रायपुरा, चईंसि तो पियो श्राद्धनि में छा थींदो आहे, छो न कयूं? छा थींदो आहे श्राद्धनि में? वॾनि जूं तिथियूं थींदियूं आहिनि। तिथियूं थींदियूं आहिनि त पोइ वॾनि जूं तिथियूं हूंदियूं आहिनि। हाणे पोइ तिथियूं हूंदियूं आहिनि, अगरि असांजे वॾनि जूं तिथियूं आहिनि, अगरि असांजा वॾनि खे ख़बर पए थी इहे श्राद्ध आहिनि ऐं असां दुकान था खोलियूं त असांजा वॾा ख़ुशि थींदा की न रोअंदा? ॿुधाए असांजो वॾो ॾिसंदो, असांजो पीउ ॾिसंदो या असांजो ॾाॾो ॾिसंदो, जेके विया आहिनि हलिया, भई असांजो पोटो असांजो पुटु
दुकान खोलियो अथई त उहो दुखी थींदो की न ख़ुशि थींदो? यार थींदो त ख़ुशि, पोइ ख़ुशि थींदो त मां छो न कयां? इहो थी मोड़ ताईं कुझु न थींदो आहे। श्राद्धनि में उहे वेठा थोरी उहे त विया ऐं इहे तव्हांजे खाराईंदा आहियो कंहिंखे निमित, मथां इहो सोचो त हुनखे मिलंदो आहे, कुझु न मिलंदो हुनखे, हुनखे न मिलंदो आहे, हुनखे मिलंदो आहे। मूंखे ॾींदो त मूंखे माण्हू अरदास करंदा आहिनि, बाबा अरदास कर, मां अरदास पाण कर, मूंखां तुंहिंजी कराए पई, अरे पैसा बि न लॻाइनि, दर्द तोखे आहे, दाह तोखां निकिरे, न बाबा करे तूं कर, मां ॾिठा मां भेण ॿी आहिनि वटां, मां झलायां तूं नथी मुड़े, चई न तूं कर, मां ॾे, मां कंहिं वठी करे ईअं कयो मां, ॾियण वारे जी अरदास, वठण वारे आहे कारदरास, कारदरास मोजा थी ॿ ॻाढ़ा नोट ऐं ॿ 5 सेना, हिकु 100 जो, अढ़ाई मुंहिंजा थी विया। अरदास तूं कर, दर्द तोखे आहे की न मां छा कंदुमि? मां त ॾिसंदुमि बसि मूंखे त मिली विया नोट तुंहिंजा, भराई मज़ा कीअं सही सम्झो, कॾहिं न प्रार्थना तूं पाण काई बि हुजे, छो छोजो दर्द तुंहिंजो, अमृत वेले दर्द वारनि जो दाऊं दाता ॿुधंदो थी, तूं बि दर्द रखी दिलि अंदरि 2 गुण खे बाका